लाडवाइस न्यूज़ में खबरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे अव्हांखे टनो बागो ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे तारीख़ी स्कूल मरो मीर ग़ुलाम ख़ान टालपुर हायर सेकेंडरी स्कूल में स्कूल इंतिज़ामिया ऐं सगा ब्रांड टनो बागो जे गॾियल सहकार सां आलीशान सक़ाफ़ती प्रोग्राम करायो वियो, जिते स्कूली शागिर्दनि पारां सिंधी सक़ाफ़त अजरक जी ओड कंदे सिंधी टोपियूं पहिरे स्कूल जे हाल में पहुता, जिते हिन रंगारंग तक़रीब में मुसाफ़िर ग्रुप समेत मुख़्तलिफ़ ग्रुपनि ज़बरदस्त टेबला ऐं डांस जा प्रोग्राम करे डाल में वेठल शागिर्दनि ऐं उस्तादनि खां ख़ूब दाद हासिल कई। उते वरी शागिर्दनि सिंधी गीत पेश करे वाह वाह कराए छॾी। प्रोग्राम में शामिल शागिर्दनि ज़बरदस्त तक़रीरूं पिणु कयूं। सक़ाफ़ती तक़रीब खे सक़ाफ़ती ॾींहं सां भेटा पेश कंदे गीत पेश कया विया। प्रोग्राम में स्कूली इंतिज़ामिया पारां बहितरीन कारकर्दगी ते स्कूल जे नौजवान उस्तादनि ऐं माली खे सर्टिफिकेट ॾिनो वियो। तक़रीब में स्कूल जे प्रिंसिपल, स्कूल जे वाइस प्रिंसिपल, स्कूल जे हेडमास्टर, सगा जे अॻुवाणनि समेत हज़ारे शागिर्दनि ऐं उस्तादनि भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते सिंधी सक़ाफ़त खे भेटा ॾियण लाइ नौजवान फ़नकार इख़लाक़ ख़ासकेली पिणु ज़बरदस्त सुरनि जी वर्खा कंदे ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते सिंधी सक़ाफ़त खे भेटा ॾियण लाइ नौजवान फ़नकार इख़लाक़ ख़ासकेली पिणु ज़बरदस्त सुरनि जी वर्खा कई। रिपोर्ट अब्दुर्रहमान समूह, लाडवाइस न्यूज़ टनो बागो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ विज़िट करियो लाडवाइस न्यूज़।